अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल हकीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टेक यूट्यूब चैनल। दोस्तों, हाणे मुंहिंजो बैकग्राउंड भलो न आहे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां बैकग्राउंड खे ॾिसी करे मुंहिंजो वीडियो स्किप कयो आहे त कोई ॻाल्हि न आहे, पर थी सघे तव्हांजे लाइ मां सुठो कमु खणी आयो हुजां, ठीकु आहे। बैकग्राउंड ते न वञो। जेकॾहिं तव्हांखे कुझु सम्झणो आहे त पोइ तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसो, ठीकु आहे। जेकॾहिं यूट्यूब ते कामयाबु थियणो आहे तव्हांखे त मुंहिंजी वीडियो लाज़मी ॾिसो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां नथा ॾिसो पोइ तव्हांखां हीउ कमु त मिस थी वेंदो न। वीडियो वायरल करण जो तरीक़ो जेको आहे न, उहो तव्हां मूंखे मां स्क्रीन ते ॿुधायां थो। स्क्रीन रिकॉर्डिंग कयो आहे मां। उन खां सभ खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी शइ माना आहे चैट जीपी, उहा तव्हांखे ॾेखारियां थो स्क्रीन ते। उहा प्ले स्टोर तां तव्हांखे मिली वेंदी आसान तरीक़े सां। उन खां पोइ क्रोम ब्राउज़र में हलंदासीं, उते बि जेका सेटिंग आहे उहा तव्हांखे मां ॿुधायां थो। उन खां पहिरियां जेके बि नवां दोस्त आहिनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। अगरि जे उन्हनि खे सिंधी में मालूमात खपे त सब्सक्राइब कनि, न त ॿियनि जा चैनल ॾिसनि वञी जेके कूड़ ॻाल्हाइनि था सॼो ॾींहुं था कूड़ ॻाल्हाइनि। छा ॿुधाईंदा आहिनि, ही सेटिंग ऑन कयो तव्हांखे व्यूज़ मिलंदा, ही सेटिंग ऑन कयो तव्हांखे व्यूज़ मिलंदा। कुझु बि न आहे, काई सेटिंग न हूंदी आहे। अलाए केतिरा मां वीडियो ठाहिया आहिनि इन बारे में। कंहिंमें बि असां पाण ॾिसी करे ॿुधायूं था न त इहा सचाई कोई बि न आहे। वॾा यूट्यूबर ईअं त थियनि था नी, ईअं था थियनि, माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए पाण वॾा थिया वेठा आहिनि, पंहिंजा चैनल क्रिएट कनि, न कंदा। त हाणे घणियूं ॻाल्हियूं थियूं त हाणे स्क्रीन ते हलूं था। कुझु तव्हांखे मां ॾेखारियां वीडियो वायरल करण जो तरीक़ो कीअं थी सघे थो। ईअं सम्झो त 99% इहो कमु करे थो, ठीकु आहे दोस्तों। हलूं था स्क्रीन ते। पाण मोबाइल जी स्क्रीन ते अची विया आहियूं। हाणे पाण खे खपंदी हिकु ही चैट जीपी। इहा तव्हांखे प्ले स्टोर तां मिली वेंदी। हिनखे ओपन कयूं। हीउ तमामु आसान तरीक़ो आहे वीडियो जी डिस्क्रिप्शन लाइ। खुली बि है, ठीकु आहे, खुली वई। हाणे तव्हांखे माना हिते उन वीडियो जो टाइटल लिखणो आहे, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे कुझु लिखी ॾेखारियां, उनजी डिस्क्रिप्शन ॾिसो कीअं थी थिए। आज में शहर जा रहा हूं, ठीकु आहे। उन खां पोइ लिखंदासीं फेमस सिटी फॉर YouTube डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन, ठीकु आहे। हाणे हिन जी डिस्क्रिप्शन पाण खे ठाहे ॾींदी चङी तरह, ठीकु आहे। लाड़कानो, हैदराबाद, कराची, तव्हांजो कहिड़ो बि शहर आहे उन हिसाब सां ही हिते ईअं क्लिक करे ही कॉपी पेस्ट आहे, ठीकु आहे। हितां कॉपी करे पाण वीडियो में हणी सघूं था। हिकु इहो तरीक़ो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ हलंदासीं पाण क्रोम ब्राउज़र में, ठीकु आहे। क्रोम ब्राउज़र में अचण सां मुंहिंजो लिखियलु आहे फस्ट में, ॾिसो न कीवर्ड टूल्स। इहो तव्हां गूगल ते लिखंदव मथां ई अची वेंदो। पोइ तव्हांखे उते उहो टाइटल लिखणो आहे, ठीकु आहे। आसान तरीक़ो तव्हांखे लिखी बि ॾेखारियां थो। हे थोरी लोडिंग थी करे, लोडिंग थी वई, ठीकु आहे, थी वई। हाणे हीअ कटे करे ते लिखंदासीं आज में शहर जा रहा हूँ, ठीकु आहे। हाणे सर्च ते हणंदासीं।
ठीक सर्च थे तो सर्चिंग खां पोइ इहो वायरल कीवर्ड टूल ॾसींदो केतिरा अची विया आहिनि तव्हांजा। 19 कीवर्ड टूल आया आहिनि, 19। ठीकु आहे, इनखे हेठि कंदासीं त हीअ जेके आहिनि न हिननि खे क्लिक करे हीअं अहिड़ी तरह तव्हां कॉपी पेस्ट जो हेॾो ऑप्शन अची वियो आहे हीअ। ठीकु आहे, तव्हां कॉपी पेस्ट करे ये पाण वीडियो में पंहिंजी में एडजस्ट करे सघूं था। इन हिसाब सां पंहिंजा माना व्यूज़ वधंदा, सब्सक्राइबर बि ईंदा, वॉच टाइम त ऑटोमेटिक वधंदो। त ठीकु आहे दोस्तों, अहिड़ी तरह माना पंहिंजी सेटिंग्स वीडियो जी करे सघूं था।